पुट साजन, ये उम्र तुझे पढ़ाने जी आहे, कम करण जी ना। मुझे खबर है बाबा, तू थक जी पियो है। तू साई पट मां कम कर। पुट साजन, ही कम मुझे लाया है, तुझे लाए ना। छो तो तू स्कूली शागिर्द आई, तुझो कम इल्म पिराइणा है, उन करे तू पढ़ाई ते ध्यान दे। बाबा पढ़ाई पी थींदी, हुआ भी उस्ताद साईं चवंदो आहे, ॿियनि जे कम में हथ बंद लाइजे। तू त पोइ भी मुझे मिठड़ो पी आई। पुट तू गालियूं त ॾाढियूं भलियूं थो करी, अहिड़ियूं ॻाल्हियूं त मूंखे बि कोन थियूं अचनि। बाबा तू भी पढ़िया, मूंखां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करियां। बरोबर बरोबर पुट, सच थो चईं। पर असांजे वॾड़नि खे एतिरो अकुल किथे हो जो ॿ अखर खणी असांखे पढ़ाईंदा। पाण बि इल्म खां महरूम रहिया, असांखे बि इल्म खां परे करे आंगूठे छाप ठाहे छॾियुनि। पर तूं पढ़ाईअ ते ध्यानु ॾे पुट, अलाह असांजूं इहे आसूं ज़रूरु पूरियूं कंदो। हिकु न हिकु ॾींहुं पुट तूं वॾो ऑफिसर ज़रूरु ठहंदे, ज़रूरु ठहंदे। कमदार काबू जो वेर, नंग ते पेर। दादा न एॾो चङो मुड़ुस थी वियो आहे जो रईस पालम खान जे सॾ ते नथो अचे। ग़रीब जा ॿार इनकार न। ॾिसो छा था कयोसि पटो धूड़। खबरदार, मैं भी मुझे पी के हाथ लातो, उन्हें मां टंकियूं भनी छॾींदुसि। बस हिन उम्र में इहा हालत आहे त जवानीअ में ही छा कंदो। हिन नांग जे बच्चे जी मुंडी चिथियो किथे ही असांखे ॾंगे न विझे। वठोसि। खुदा जे वास्ते मुंहिंजे पुट खे छॾियो, ई मासूम आहे, हिनखे माफ़ करे छॾियो। हाणे आयो आहे न उठ पहाड़ जे हेठां। हाणे वॾेरे जी हाज़िरी भरींदे या न? बाबा हिननि ज़ालिमनि जी ॻाल्हि न मन। ही कोन मञींदा। धक हणी लाटो लाहे छॾियोसि। मां वॾेरे जी ग़ुलामी ॾींदुमि, मां वॾेरे जी हाज़िरी भरींदुमि, उन जे एवज़ मुंहिंजे पुट जी ज़िंदगी बख़्श कयो। छॾियोसि हिन नांग जे बच्चे खे। हाणे ही कर न खणंदो। दादा न रईस बालम खान जी हाज़िरी ॾे, तुंहिंजे लाइ सुठो आहे। कमदार कांबूअ जो वेर, नांग ते पेर। अचो।